नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा आहियूं त पीपी अॻुवाण कारी अब्दुल हकीम घांगरो पारां कंडियारो शहर में थियल गैर क़ानूनी कब्ज़े ख़िलाफ़ अदालत में वञण सां गॾु तहरीक हलाइण जो ऐलान कयो है। इन सिलसिले में कारी अब्दुल हकीम घांगरो नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कंडियारो शहर गैर क़ानूनी कब्ज़े जे वर चढ़ियल कब्ज़नि सबबि शहर जा कुशादा रस्ता सोड़ा थी विया आहिनि, जंहिं सबबि शहर जी सूं उजड़ी वई है। हिन जो चवणु आहे त सिटी ग्राउंड, सीता रोड, मैसर मक़ाम भरिसां कब्ज़ा कया पिया वञनि। मां अॻे बि कब्ज़नि ख़िलाफ़ आवाज़ उथारे रहियो आहियां। हाणे बि सुप्रीम कोर्ट जे आर्डर तहत कब्ज़नि ख़िलाफ़ शहर में थियल कब्ज़नि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो रहंदुसि। हिन शहरी सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाण खे अपील कंदे चयो त शहर में नाजायज़ कब्ज़नि जे ख़ात्मे लाइ संदसि साथ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।